रात रंगन खे थी जोड़े ऐं पाण पंहिंजे एहसासनि खे था बखे वठूं। पाण किथे आहियूं पर हिन वक़्तु मौजूदु आहियूं FM 92 जी फ्रीक्वेंसी ते। पाण सभु हिक ॿिए सां गॾु आहियूं ऐं पाण सभु हिक ॿिए जो सॾु आहियूं। पंहिंजनि जे धकनि खे कहिड़ा वेही सेक ॾियूं हिननि टांडनि मथे। राति असां खां प्यारा विछड़िया, चांडो किन खां चारा विछड़िया, सावण कहिड़े कारण ईंदो, दिलि खां जो दिलि वारा विछड़िया। शहर जे रोशनियुनि में रातियुनि ऐं ॾींहंनि जी कहिड़ी ख़बर दोस्तो। सुपराए वेझी सींद ते गाॾियुनि जे लाइटुनि जो हुसन ईअं थो चमके जीअं काड़े में चांदीयाड़ियूं चूड़ियूं। सफ़र में आयो ख़ैर सां पुॼी वेंदा, खन पल असां सां गॾु आयो, इहा असांजी ख़ुशनसीबी आहे। फ़ोन अमी कंदा त नंबर बंदि मिलंदो ऐं आपका मतलूबा नंबर इस वक़्तु बंदि आहे वारो जवाबु ॿुधी मायूसी जो ओछण ते लेटी पवणु हरगिज़ न थींदो, छो त प्रोग्राम आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवां जो माणियल ख़तनि ते ऐं को बि मैसेज या का बि काल असां हिन प्रोग्राम में शामिल करे नथा सघूं। कहिड़ियूं मयारूं तोते साईं, तूं त अॻे ई अजरो आहीं, तुंहिंजो पंहिंजे घर में रीसूं, तुंहिंजे पंहिंजे तर में रीसूं, तूं कंहिंखे भाई या न भाई। कहिड़ियूं मयारूं तोते साईं, तुंहिंजे घर जा भाती तोसां प्यार कंदा आहिनि, तुंहिंजा अंगल आरा सारा खणंदा आहिनि, पर तूं ज़िदीलो ॿार अञा बि आहीं। ॾिस तूं कंहिंखे चाहीं या न चाहीं। कहिड़ियूं मयारूं तोते साईं, कहिड़ियूं मयारूं तोते साईं। तुंहिंजे नाही मागन के ॻोठ सुञूं थो लॻे, तुंहिंजे नाही मागन के ॻोठ सुञूं। महबूब माण्हुनि ते दिलि ककर बंजी मयारुनि जा मींहं वसाइण लॻंदी आहे त हथनि में हथ ॾेई खन पल खिली मुर्की निहारे वे, कोठे न प्यार जी कछ ते अचानक ईअं विसारे वे, जीअं जाना भरियूं यादूं त तिल ते तार पलटी पई, विछोड़ो तो ॾिनो अहिड़ो हीअं ते हार पलटी पई। वरीअ जी झुड़ झुड़ाला थिया, वरीअ जे ॾींहं आला थिया, वरीअ जे वाह उतर जा भरिया ऐं पछूं बूंदूं त अख फरकी, जबल जी कंहिं कंधीअ ते मूं ॾिठो बरसाति पलटी पई। सॼी बसि राति पे सोचियमि अलाए त तूं किथे आहीं, दुआऊं दिलि ॾिनियूं आहिनि जिते आहीं जिते आहीं, हुजी बसि छल सलामत तूं, हुजी बसि छल सलामत तूं। उछले छॾी ईअं असांखे फाटल कपिड़नि जीअं असांखे असांजा उहे साथी महिरबान जेके असांखे यादि था कनि। ॻोठ हाजी अली नवाज़ ज़ौर खां हुसैन ज़ौर, नंढड़ी सुहाना ज़ौर, मुराण जे माॻ दरगाह राज़ी शाह लकियारी खां सैयद असद अली शाह यादि कयो। टने मोहम्मद खान वेझो पंहिंजे ॻोठ खां हाजी अब्बास ज़ौर, इमाम बख़्श ज़ौर साईं अमां बि असांखे सारे वरितो, वरी महिरबानी। ॻोठ गुल मोहम्मद दल खां फिदा दल, ॻोठ हाजी बशीर वरिया खां बाबू उढजो कयूं में वकार वरिया यादि कयो। ॻोठ ग़रीब उढज में असांजो दोस्त अला बचायो उढजो मौजूदु, वरी महिरबानी। आचार भील बि असांखे सारियो। टने बागे खां अला जुड़ियो कलोड़ो, असांजी धरती जो भलोड़ लेखक टने अला यार खां मूसा खान ऐं दरिया खान जरवार साईं, वरी महिरबानी। बुकेरा शरीफ़ में मौलानू सोलंगी, मौला बख़्श दर्स यादि कयो। अब्दुल जब्बार बुरफत ॿिन्हिनि सां गॾु टंडे मोहम्मद खान में असांखे यादि कयो आहे। नज़ीर अहमद मलाह यादि कयो, वरी महिरबानी साईं नज़ीर। अमां बिन सफ़र में असां सां गॾु बदीन खां असांजी भेनरूं आहिनि, मैनात, शहनाज, तमन्ना, आरज़ू, कुलसूम ऐं भेण हिना। साकिरे खां महबूब सुमर यादि कयो, खुदकी खां तना सूरत ठकर यादि कयो ऐं कोठीअ खां सॼण साईं सारियो। अवां सभिनी सारियो, अवां सभिनी जी वरी महिरबानी। राति सनाटो तारनि जो रिहाणियूं, टुक वारी रली चुल्ह में बंदड़ मच, हथनि खे हल्को हल्को सेक, भित ते टेक, का ॿोली का लोली, का ॻाल्हि का गत, अनेक मौज़ू छिड़ियल आहिनि पाण वटि। ॻाढ़नि चांवरनि जी मानी, सरनि जो साग, हथ में पातल निशानी, जहिड़ी का यादि ऐं ॿियो घणो कुझु जो की राति बि अर्पे थी पाण खे। हाणे रातिनि में तोखे सारियूं था, तूं ना ई त राह निहारियूं था, तूं ईंदे त दीद कंदासीं, तूं ईंदे त ईद कंदासीं। गरम बिस्तरे जी गोद में सुते सुणी सारुनि जे दरिया में ॿुड़ी वेंदड़ कंहिं जवानी जी करवठी थियां। वक़्तु पासो वारियो आहे ऐं पाण मिलिया आहियूं पाण में, पाण पंहिंजा पाण में, छो भला छिक ताण में, राति जी रिहाण में, छो भला छिक ताण में, छोड़ वारनि खे चरी छॾ त महकी मुंद पए, वक़्तु आ वाखाण में, छो भला छिक ताण में।